नाज़रीन, मलीर जे दरसानो चिनो जे कायदे आज़म पब्लिक स्कूल जी मेज़बानी हेठ साइंस आर्ट्स मेलो मुनक़िद कियो वियो, जंहिंमें गॾा पब्लिक स्कूल समेत गुलशन हदीद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दाणनि मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि में हिस्सो वरितो। उन हवाले सां पेश आहे मलीर मां रबनवाज़ मस्तोई जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, मलीर जे इलाइक़े दरसानो चनो में कायदे आज़म पब्लिक स्कूल में एक ॾींहं जो साइंसी ऐं आर्ट्स जेको गैलरी मेलो लगायो वियो आहे, जंहिं त जेके गुलशन हदीस जा मुख़्तलिफ़ स्कूल ऐं गॾा पब्लिक स्कूल समेत केतिरा ई जेके स्कूल आहिनि उन जे शागिर्दनि हिसो वरितो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके साइंसी प्रोजेक्ट ठाहिया विया आहिनि उन ते जेको आहे उन्हनि जेको आहे एक्सप्लेनेशन कयो आहे। अचो ते जेके शागिर्दनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके हिते आयल महिमान आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जी महिनत खे कीअं पिया ॾिसनि ऐं जेके स्कूल में जेके उस्ताद आहिनि जेके उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ऐसे पार्टिकल मिक्सअप हो जाते हैं या फिर एंटर हो जाते हैं तो पोल्यूशन क्रिएट करते हैं, तो हमारे पास माहौल पोल्यूटेड हो जाता है, तो उस चीज़ को हम कहते हैं पोल्यूशन। पहले हमारे पास आता है एयर पोल्यूशन। एयर पोल्यूशन में क्या होता है कि हमारे पास कुछ ऐसे सब्सटेंसेस, कुछ ऐसी गैसेस जैसे कि स्मोक से भी हमारे पास आ सकती हैं, फैक्ट्री स्मोक से भी आ सकती हैं, कार्स में से भी आ सकते हैं जैसे कार्बन मोनोऑक्साइड, या फिर हमारे पास घर में इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस से भी आ सकती हैं जैसे कि रेफ्रिजरेटर, एसीज़ हैं, क्लोरोफ्लोरोकार्बन उनसे रिलीज़ होता है। हम लोगों ने ये सोप बनाया है जो ये हमने विदाउट एनी केमिकल बनाया है। हमने बहुत लिमिटेड चीज़ों से यूज़ करके हमने इसको बनाया है। इसको हमने 3 फ्लेवर्स में बनाया है। सबसे पहले हमने बनाया है राइस फ्लेवर में। आपने देखा होगा जो कोरियन पीपल होते हैं, जो कोरियन लोग होते हैं, उनकी स्किन जो है वो ग्लास की तरह क्यों चमकती है? वो इसलिए क्योंकि वो जितने भी उनके प्रोडक्ट्स होते हैं जो स्किन पे लगाते हैं उसमें वो लोग राइस को यूज़ करते हैं। साल जी प्रिपरेशन जो प्रोसीजर ये होंदो आहे त असां वटि 2 केमिकल हूंदा आहिनि, सोडियम हाइड्रोक्साइड एंड हाइड्रोक्लोरिक एसिड HCl। सभ खां पहिरीं असां 20 ml सोडियम हाइड्रोक्साइड जा खणंदासीं, उन में 10 ml हाइड्रोक्लोरिक एसिड उन में शामिल करे उनखे तक़रीबन 5 मिंट ताणी हिलाए उनखे बिल्कुलु मिक्स करे देन असां फिल्टर पेपर सां उनखे फिल्टर कंदासीं। जॾहिं पाण में एसिड ऐं बेस रिएक्ट कंदा आहिनि त इहे साल्ट ऐं वाटर फॉर्म कंदा आहिनि, त साल्ट ऐं वाटर फॉर्म थी वेंदो असां ते जॾहिं असां इहे सॉल्यूशन ठाहींदासीं। ऐं इहे मुंहिंजा पंहिंजा दोस्त आहिनि जेके मुंहिंजे ई क्लास जा शागिर्द आहिनि। असां पब्लिक स्कूल गडाब खां आया आहियूं हिते प्रोजेक्ट प्रेज़ेंट करणु। दरअसल असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो पाणी जी सफ़ाई जो आहे। जेको पाणी असांखे फैक्ट्रियुनि मां मिले थो उहो कुझु ज़्यादा ई जेको आहे मतिलबु ख़राबु आहे ऐं उन में जेके आहिनि नुक़सानदार शयूं आहिनि, नुक़सानदार जेके आहिनि मादा मौजूदु आहिनि। उन्हनि मादनि खे अगरि असां ईअं ई डिस्चार्ज करे छॾींदासीं त उहे माहौल में बि ख़तरनाक आहिनि ऐं उहो पाणी बि वेस्ट थी वेंदो। पर अगरि असां हिन प्रोसेस खे उन्हनि ते कमु आणियूं ऐं उन पाणी खे साफ़ु कयूं त उहो पाणी बि असां रीयूज़ करे सघूं था फैक्ट्रीज़ में। ऐं उन खां अलावा अगरि असां उनखे डिस्चार्ज करे छॾियूं था त उहे जेके असांजा पाणी वारियूं जेके ज़िंदगियूं आहिनि मसइलनि जेके बि आहिनि असां वटि उन्हनि लाइ बि इहो मसइलो कान थींदो ऐं माना इहो कुझु ज़्यादा ई असां लाइ फ़ाइदेमंद बि आहे। आर्ट एग्ज़िबिशन आहे जेकी अॼु असां अरेंज कई आहे, या हर साल थींदी आहे, मुख़्तलिफ़ मंथ में थींदी आहे। हिन दफ़े 22 नवंबर ते थी आहे। हिन में असांजा ही साइंस जा प्रोजेक्ट्स आहिनि जेके 7th क्लास खां वठी 5 क्लास खां वठी इंटर क्लास ताईं जे ॿारनि मुख़्तलिफ़ मॉडल्स इहे पेश कया आहिनि जेके प्रेज़ेंट बि पाण पिया कनि। ऐं ॿियो आहे हिन खां अलावा आहे आर्ट गैलरी आहे असां वटि। उते ॿारनि कुझु पेंटिंग्स कयूं आहिनि ऐं उहे यूनिक पेंटिंग्स आहिनि, उते बि तव्हांखे ॾेखारींदासीं। त मां हाणे बि दोस्तनि सां इहा ॻाल्हि पियो कयां त जेके सिंध जे ॿाहिराड़ियुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे अलाह साईं वॾी सलाहियत ॾिनी आहे। उन्हनि जो दिमाग़ में क्रिएटिविटी एतिरी आहे जो उन्हनि खे सिर्फ़ु तव्हां स्पेस जो मौक़ो ॾियो उन्हनि खे त तव्हांखे जीअं हाणे ॿाहिरि न्यूटन ऐं पंहिंजो आइंस्टाइन ऐं जाबिर बिन हयान असांजा ॿार ठहिया बीठा, इन्हनि खां वधीक ई हिननि खे अलाह साईं सलाहियत ॾिनी आहे। इनहेंस करिणो आहे, उन खे वधाइणो आहे ताकी जेके कुदरती तौर ते जिन में आर्ट जो टैलेंट आहे, ॾिसो सभु त इंजीनियर थींदा, सभु डॉक्टर थींदा, उहो पंहिंजी जाइ ते, पर जेको कुदरत तव्हां मुंहिंजे अंदरि टैलेंट ॾिनो आहे उन खे निखारण जे लाइ जेके आहिनि कुझु सीनियर टीचरनि जी ज़रूरत पवंदी आहे। मुंहिंजी जेका एक्सपर्टीज़ आहिनि उहे त मां जेलनि में आर्ट सेखारियां थो ऐं मुंहिंजो पंहिंजो इदारो बि आहे गुलशन हदीद में। अॼु जेको हीउ प्रोग्राम आहे कायदे आज़म पब्लिक स्कूल में, उहो तव्हां ॾिसंदा हूंदो त हीउ जेको हॉल आहे उहो डेकोरेट थियल आहे आर्ट सां। ऐं हिन आर्ट जे पोयां जेके राज़ छुपियल आहिनि, जेके नंढड़नि पितकड़नि ॿारनि जेको कमु कयो आहे उहो यकीन कयो त न सिर्फ़ु हिकिड़ो क़ाबिल तारीफ़ आहे पर क़ाबिल फ़ख्र बि आहे। छो त हिन आर्ट में सिर्फ़ु रियलिस्टिक कमु न आहे, हिन में कॉन्सेप्चुअल कमु बि आहे। सो अॼु जे हिन प्रोग्राम में मां साईं अल्ताफ़ शाह साहिब खे तहे दिलि सां मुबारकबाद पेश कयां थो।